अबू सईद खान वेझो कची पुल में शिया उलमा काउंसिल जे तरफ़ां फ़लस्तीन मथां इसराइली जारियत जे ख़िलाफ़ ख़ादिम हुसैन जागीरानी जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते ख़ादिम हुसैन जागीरानी, आसिफ जागीरानी, दादन चांडियो, सोना जागीरानी ऐं ॿियनि चयो त मज़लूम फ़लस्तीननि मथां इसराइली हमलो शर्मनाक, इंसान दुश्मन ऐं अमन दुश्मन अमल आहे। फ़लस्तीन मथां बमबारी सबब आलमी अमन दाव ते लॻल आहे। अमेरिकी साम्राज पंहिंजनि जदीद जंगी हथियारनि खे आज़माइण ऐं विकिरो करण लाइ आलमी दहशतगर्दी खे हथी वठराए टी दुनिया जे मुल्कनि मथां हमले आवर थींदो, आलमी अमन तबाह कंदो ऐं करोड़े मासूम इंसाननि खे जंगियुनि जो खाॾ बणाईंदो रहियो आहे। हुन चयो त इसराइल जे हमलनि सबब मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत 1000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। फ़लस्तीन मामले ते गॾियल क़ौमुनि जे मुजरमानी ख़ामोशी हैरान कंदड़ आहे। फ़लस्तीन मामले जो फौरी हल आलमी अमन लाइ इंतहाई ज़रूरी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।